अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। IMF चयो आहे त पाकिस्तान सां बिजली टैरिफ में तब्दीली ते ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। बिजली जी क़ीमतनि में तब्दीली जो भार ग़रीब तबिके मथां न पवणु घुर्जे। IMF अमलदारनि जो वधीक चवणु आहे त जाइज़ो वठंदासीं त टैरिफ तरमीमूं हुकूमती वाइदनि सां हिक जहिड़ाई रखनि थियूं या न। महांगाई ऐं मुआशी इस्तेकाम ते असरनि जो जाइज़ो वरितो वेंदो। बानी PTI जी ज़मानत ते आज़ादी लाइ दरख़्वास्त दाख़िल। बैरिस्टर सलमान सफ़दर ऐं ख़ालिद यूसुफ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। तोशाखाना 2 केस में बानी PTI जी सज़ा मुअत्तल करण जी सज़ा। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त बानी PTI जी हिक अखि संगीन बीमारी में मुब्तला आहे। उन बीमारी जो इलाज जेल में मुमकिन न आहे। ज़मानत ते खेसि आज़ाद कयो वञे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्दीअ मां छुटकारो हासिल कयो आहे। कचे जे धाड़ेलनि जो बि ख़ात्मो आणींदासीं। दहशतगर्दी ऐं ॾोहनि ख़िलाफ़ पुलिस भरपूर कार्रवाई कयूं आहिनि। सिंध पुलिस जे बहादुर ऑफिसरनि ऐं जवाननि जे करे ई सूबे में अमुन क़ाइमु थियो आहे। सईदाबाद पुलिस ट्रेनिंग कॉलेज में पासिंग आउट तक़रीब खे ख़िताब कंदे वरी वज़ीर वधीक चयो आहे त कुझु ॾींहनि पहिरियां दादू जे 3 बहादुर सिपाहियुनि शहादत माणी। सूबे में कुछ महीननि दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि बहादुरी जो मिसाल क़ाइमु कयो आहे। कराची में CTD जो DSP अली रज़ा शहीद थियो। कचे में हलंदड़ साल 27 धाड़ेल मारिजी विया। 81 खे गिरफ़्तार कयो वियो। 153 धाड़ेलनि सरेंडर कयो आहे। वज़ीर आला पंजाब पारां कचे जो 100 सेकड़ो इलाइक़ो धाड़ेलनि खां ख़ाली कराइण जी दावा। मरियम नवाज़ चयो आहे त कचे जो सॼो इलाइक़ो क्लियर कयो वियो आहे। धाड़ेलनि ख़ौफ़ जो माहौल पैदा करे छॾियो हो। माण्हुनि खे अगवा कयो वेंदो हो। रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई वई हुई। मरियम नवाज़ वधीक चयो आहे त कचे में रियासत जी रिट खे चैलेंज कंदड़नि सां का बि रिआयत न थींदी। कचे में हाणे धाड़ेलनि जी का बि जाइ न आहे। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जे तावन खां सवाइ ऑपरेशन मुमकिन न हो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में इक़्तिदार जी तब्दीली बहितरीन शइ हूंदी ऐं उहा थी सघे थी। उहे 47 सालनि खां रुगो ॻाल्हियूं ई करे रहिया आहिनि। दुनिया जो सभ खां वॾो जंगी ॿेड़ो विच ओभर मोकिले रहिया आहियूं। ईरान सां डील न थी त असांखे उन जी ज़रूरत पवंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त असांजो हिकु ॿेड़ो अॻु ई विच ओभर में मौजूदु आहे। ईरान खे संगीन नतीजनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। असीं चाहियूं था त ईरान सां डील थिए। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत विच में टाकरो सुभाणे थींदो। क़ौमी टीम अॼु कोलंबो में ट्रेनिंग सेशन कंदी। ट्रेनिंग सेशन खां अॻु पाक भारत टीमूं प्रेस कॉन्फ्रेंस कंदियूं। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी रांदीगरनि जो हौसलो वधाइण लाइ कोलंबो पहुचंदो। क्रिकेट जा शौक़ीन पाकिस्तान जी कामयाबी लाइ पुरजोश। कराची बार एसोसिएशन चूंडूं थियण ताईं अदालती कार्रवाइनि जो बाइकाट जो ऐलान करे छॾियो। बार जे जनरल बॉडी जो इजलास सलाउद्दीन हक़नवाज़ तालपुर अमर वड़ाइच ऐं ॿिया शरीक। अॻवाननि चयो आहे त कराची बार जूं चूंडूं साज़िश तहत मुलतवी कयूं वियूं। जेसीं ताईं चूंडूं न थींदियूं अदालती कार्रवाइनि जो बाइकाट जारी रहंदो। दादू में हिक ई ॾींहुं 2 नौजवाननि ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ कमालुद्दीन सोलंगी में पसंद जी शादी न थियण ते आमिर जमाली फाहूकाई ज़िंदगी जो अंत आंदो। ग़रीबाबाद में सरकारी मुलाज़िम व्याजिन जे ज़ुल्म खां तंग अची ख़ुदकशी करे छॾी। 35 वरनि जे अहमद खोकर मुबैना तौर आपघात कयो। वारसनि में कोराम। वर्कशॉप वेझो पीरसन औरत मुड़ुस सां काढ़ण जे इल्ज़ाम हेठि कोडूरू हणी क़त्ल। मंगली थाणे जी हद चक पंजहठ में 8 ॿारनि जी माउ बल्कीस भील खे मुड़ुस बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। जवाबदार आमरियो भील पुलिस सां गिरफ़्तार। मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। पीर चुगोठ में चोरनि सां मज़ामत ते भाॻियो मारिजी वियो। कोट दीनल शाह कॉलोनी में घर मां मेहूं चोरी करण जी कोशिश। जरबाती सुजाग थियण ते चोरनि फायरिंग करे भाॻे ग़ुलाम नबी नारेजो खे क़त्ल करे छॾियो। राजा नारेजो गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी। चोर फायरिंग कंदा फरार। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।